टोडू मां अॼु तव्हां लाइ विर्त रखियो थी मां टीजरीअ जो। ऐं ख़बर अथव मां सुबुह कुझु बि न खाधो आहे, पाणी बि न पीतो आहे। अॼु मां जेको माण्हू नॉर्मल विर्त रखंदो आहे न, उनजे थियण वारी घोट जी उमिरि 100 साल ताईं हलंदी आहे। ऐं जेको निर्जल रखे न, उन 150 हूंदी आहे। माना तव्हां 150 साल ताईं जीअंदव। ॿुधो न, 2 मिंट होल्ड कयो न। हा मम्मी यार मैगी खत्म थी ऐं पेट बि न भरजो आहे। ना हिकु कमु कयो न, सची कीअं कोकियूं बचायो मस्तु 2 टे। यार मूंखे त ॾाढो टेंशन थो थिए। पहिरियों साल आहे मुंहिंजी तीजरी, अलाए छा थींदो, चंड निकिरंदो अलाए न निकिरंदो। एॾी बुख थी लॻे छा ॿुधायांव। मां असुर में बि वधारे न खाधो आहे, खाली 4-5 कटोरियूं रबड़ियूं ऐं 3-4 कोकियूं खाधियूं। अर्घ ॾेई करे सिधो लापिनोज़ जी ऐप में वञी 5-6 पिज़्ज़ा घुराईंदुमि। बाबा मां त थकिजी पई आहियां। सभिनी खे मेहंदी हणी हणी कंहिंखे मेहंदी हणां? माउ खे, धीअ खे, ससु खे, नुंहं खे, निणान खे, भाॼाईअ खे, हुननि जी ॾेराणियुनि खे, पासे वारीअ खे। ईअं सॼो ॾींहुं बि अची बीते रही मूंखे मेहंदी हण। भाभी ख़बर अथव तव्हां 1 ॾींहुं विर्त रखंदा आहियो न, मां 2 ॾींहं विर्त रखंदी आहियां। 2 ॾींहंनि खां भई सभिनी खे मेहंदी थी हणा, ख़बर कान्हे पाण खे मेहंदी केॾी महिल हणंदसि। पाण थी आहिनि सुम्हां जल्दी, सुबुह 3 लॻे उथणो असुर करणु। सुम ना 2 थियनि, 15 कलाक तव्हां सुम्हां थी, 3 लॻे उथां थी। ए थिया मम्मी रबड़ी खणी अचो, असुर कयां। अरे निभागी मुई मंझंदि जा 3 थिया थी, माणे असुर कंदी आहिनि हिन महिल। मंझंदि जा 3 थियनि। उथ जल्दी, कम वारी माई न ईंदी, हुन पंहिंजे घोट लाइ टीजरीअ जो विर्त रखियो अथई। वई मुंहिंजी टीचरी।